अस्सलाम वालेकुम नाज़रीन, निदा सिंध न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। दादू उस्ताद बुखारी इंटरनेशनल हॉकी स्टेडियम दादू में लाड़काना खां आयल यंग सिटी हॉकी क्लब लाड़काना याली हॉकी क्लब दादू जी टीम विच में दोस्ताना मैच खेलियो वियो। पहिरियों राउंड अधु कलाक खेलियो वियो, जंहिंमें अली हॉकी क्लब पारां हिकु गोल कयो वियो। ॿियो राउंड 15 मिनट जो खेलियो वियो, जंहिंमें 2 गोल करे आयल महिमान टीम कामयाबी हासिल करे वरिती। मैन ऑफ दी मैच जवाद ऐं मुस्लिम रहिया, जंहिं गोल करे पूरी टीम के विनिंग जो एतराज़ हासिल करायो। अली हॉकी क्लब जे अॻुवाण अब्दुल हमीद ऐं मंजूर चांडियो समेत आयल 12 महिमान इंटरनेशनल हॉकी प्लेयर ज़ाहिद अली, जावेद लगारी, अब्दुल रसूल जावरी ऐं ॿियनि रनर टीम जे कैप्टन अयूब लोंड खे रनर कप ॾिनो ऐं बाद में वनर जो कप खटंदड़ टीम जे कैप्टन बासित सोलंकी खे ॾिनो वियो ऐं ॿियनि रांदीगरनि खे मेडल पाराया विया। मैच खे ॾिसण खां शहरनि तोड़ी नौजवान वॾे अंग में शिरकत कई, नौजवान जी हौसला अफ़ज़ाई कंदा रहिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्ट फिदा हुसैन पावर दादू।